कंदड़ गंदो पानी उनके प्यालो भरे दींदो पी जेरिमल हिया चप ते रखंदो वात ते रखंदो मथियो चप सुजी मथे का मथे टपी वेंदुस हेठियो चप सुजी वनी पेरन सा लगंदुस जेरिमल ढुक अंदर उमाणींदो तो उनजा जिगर जेरा टुकड़ा टुकड़ा थी उल्टिन में बाहर निकली पवंदा चंदो हाय घोड़ा ही केड़ो पानी मिलियो हिन मुझो जिगर टुकड़ा टुकड़ा करे छड़ियो हुकुम थींदो चख मजे के जो तू दुनिया में अल्लाह जी बेफरमानी कंदो है चख पंजे अजाब जे मजे के रड़ करे चंदो त मौला मुखे भूख लगी आ मुखे मानी खपे रब फरमाइंदो व तामन दा गुस्सा वणो वो ताम खणी अचो जेको निड़ीअ में फासंदड़ा पो ट्रक कंदड़ थूहर कंडन वारो थूहर ॾिठो न कड़े में कड़ो थूहर उने में कंडा हुंदा वो उनके पन्नो थूहर जो ॾींदा ही खा जेरिमल वो हिया वात में विझंदो वे कंडा उन जे निड़ीअ में फासी पवंदा हाणे पहिरीं त दाह बि करे कयई पे न रड़ कयई पे पर हाणे वो जो अंदर फासी पवंदुस निड़ी बंद थी वेंदी रड़ बि न करे सघंदो दाह बि न निकिरी सघंदस हाणे गूंगा गोड़ा गाड़ींदो पियो उन बाह में चलंदो पियो अखियुनि मां वहाए गोड़ा नीर हारींदे हारींदे तां जो अखियुनि जो पानी खत्म थी वेंदो रक्त जा नीर वहाईंदो अखियुनि मां रत वहंदुस पर रब फरमाइंदो अज तुझो को भी रोज मोट कबूल ना है अज को भी तुझी आजी निजारी मोट कबूल ना है जरे दुनिया में तोके मोहलत दिनी हुयम मु पंजा पैगंबर तोरे मोकलिया मु पंजा आसमानी किताब तवाने मोकलिया मु पंजा वली बुजुर्ग मुजा साले बाना पैगाम तवा खणी आया तवा उनन के बुद्धि अणबुधो करे छडियो तवा मुझे हुक्मन के बुद्धि अणबुधो बनाई छडियो तवा मुझे कुरान के मजाक समझदा हुयो तवा मुझे शरीयत ई सुन्नत ई दीन वाले गालिन के मजाक समझदा हुयो ओ मुसलमान ओ मुजादा ओ मुजा प्यारा भाव कुछ सोच काडे थो वनी केड़ी वाट वर्ती थई चंद घड़ियुन की लज्जत जे लाए चंद घड़ियुन जे उन्हें नफसानी ख्वाहिश जे पुठियों पंजी आकबत बर्बाद न कर मुझा दोस्तों हदीस पाक में अचे थो त पो ये रड़ियूं कंदा दाहूं कंदा पो जने ये कंडा उनन जे निड़ी में फासी पवंदा उनन जो रड़ियूं दाहूं बंद थी वेंदी पो प्या रोंदा प्या गोड़ा गाड़ींदा नीर वहाईंदा पर को उनन जी दाद रसी थियण वारी न हुंदी वो हिकड़ी रिवायत में अचे तो मु पंजे किबला मुर्शिदन करीमन का या रिवायत बुधी हुई मु अञा ताईं के किताब में न पढ़ी आए पर बाबा साईंजन का मु या रिवायत बुधी हुई त हजरत सैयदना जिब्रील अमीन रब के अर्ज कंदो मुजा मौला मुखे इजाजत दे त मां जन्नत ऐं जहन्नम दिसी अचां तुजा बाना केड़े हाल में पो जन्नत घुमण ईंदो मानू खुशन में राहतुन में फरहतुन में हुंदा मजन में हुंदा पो पुछा कंदो म्या दियो खबर केड़ो हाल आ जेके अल्लाह ता सा वायदा कया से पूरा थया या न चौंदा त जेकी रब असा सा वायदा कया उने खां भी वधिक असा के इनाम मिली विया असा डाढो खुश आहियूं पो वरी जिब्रील अमीन जहन्नम देंदो रड़ियूं बुधंदो दाहूं बुधंदो बाह में सड़ंदा पिया उनन जो फिगा फरियाद उनन जा लुड़क गोड़ा ये जिब्रील दिसंदो दिसंदो हिकड़ी एड़ी जाय ते पहुंचंदो जेको वडो खूह हुंदो उने में के मानू हिया भड़को बाह दींदी बाह तान जिनवल भड़कंदी आ मथे हिया मथे थोड़ी देर जेला मथे हली विंदी ये बाह भड़को दींदी तो उने सा के मानू मथे हल्या विंदा को मथे दाह करे चंदा अगसनी या रसूल अल्लाह अदरिकनी या रसूल अल्लाह ए मदीने वाला मोहम्मद मीर असा जी मदद कर महबूब असा जी दाह बुधो हजरत जिब्रील अमीन पूछा कंदो तवा केर आयो केंजा उम्मती आयो चंदा असा मिठे मोहम्मद जा उम्मती आयो पर हाय असा जी किस्मत जो असा महबूब जे दीन के छडियो सुन्नत के छडियो बेहयाई में मुब्तला थी व्यासी गुनाहन में बुरायुन में जिंदगी विञाई सी अज असा हिन अजाब में गिरफ्तार आयो
पो जिब्रील के अर्ज कंदा त जिब्रील वञ असांजे लजपाल मोहम्मद के असांजो वञी अर्ज कर त मुंहिंजे महबूब तोखो सवा असांजी ॿी का बि हाणे वाहर कोन्हे महबूब असांजी का मदद कयो असांखे हिन बाह जहन्नम जी मां कढो हज़रत जिब्रील अमीन सैर करे जन्नत जहन्नम जो मोटंदो अल्लाह जी बारगाह में उन दीदार में उन के वो पैगाम ॾियण जो याद न रहंदी पो रब जेतिरो चाहींदो ओतिरो ज़मानो उहे बाह में सड़ंदा रहंदा पो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो जिब्रील के फरमाइंदो तो के कन माण्हुनि पैगाम ॾिनो हो तो मुंहिंजे महबूब के न पहुचायो चंदो मुंहिंजा मौला तुंहिंजे दीदार जे लज़्ज़त में मूंखों त सभु ॻाल्हियूं ताके निसिया में हलियूं वियूं पो रब्बुल आलमीन फरमाइंदो वो पैगाम वञी पहुचा पो हुजूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वट जिब्रील अमीन ईंदो या रसूल अल्लाह हिकड़ा तव्हांजा उम्मती जहन्नम में ॾिठम वॾे अज़ाब में हुया पर जेरी मल बाह जे भड़के में अचन पिया महबूब तोखे सनड़ा पे कयूं मुझा सोना हबीब लजपाल नबी जेनी मल उथंदा तो ओडी मल महबूब सोना ओडी मल उथंदा फरमाइंदा जिब्रील पो तो मुखे अगे